अज़हर मेमण साहब तव्हां ॿुधायो अचानक टिकटॉक ते तव्हांजी वीडियोज़ अची वियूं पंहिंजो तारुफ़ करायो त बेसिकली तव्हां आहियो छा? अदा मां तव्हां तारुफ़ लाइ ॻाल्हि कई। पहिरियां त मूंखे अल्लाह पाक जी मतिलबु महिरबानी थी चवां, अनगिनत महिरबानी चवां, अनगिनत शुक्रिया चवां जो मूंखे तव्हां इंटरव्यू लाइ ठाहियो। मुंहिंजी ग़रीब जो इंटरव्यू थिए, बराबरि में जेके दोस्त वेठा आहिनि मतिलबु कराची जे अंदरि वेठा आहियूं उहे बि सुञाणनि पिया। ईअं काफ़ी माण्हू रस्ते में मिलनि था, सुञाणनि था, इहा मुंहिंजे लाइ वॾी ॻाल्हि आहे। सो बाक़ी रही ॻाल्हि मशहूरु थियण जी, वायरल थियण जी, बाई गॉड मूंखे बि अंदाज़ो न हो। आई डिड नेवर एक्सपेक्ट के मां को एतिरो मुंहिंजो वीडियो को एतिरो वायरल थींदो न, पर थी चुको आहे। हाणे इहो ख़बरूं पवंदियूं, ख़ुशी थींदी आहे, सारी ॻाल्हि आहे। पर शायदि तव्हांखे बि ॾुखियो लॻे ऐं हिकु अनयूजुअल ॻाल्हि आहे मुंहिंजी, जेका मां कयां पियो। हीउ मुंहिंजो वायरल थियणु, इहा जो कुझु बि आहे, वॉट एवर हैपन्स, सची ॻाल्हि कयांव, देयर इज समवन वेरी स्पेशल फॉर मी, नेमिंग ज़ेब निसा। शी इज़ माई वाइफ, शी इज़ माई लव, शी इज़ सो फार फ्रॉम मी। ही सभु कुझु मुंहिंजे लाइ बेवजह आहे, बेमानी आहे। जेसिताईं मूंसां ज़ेब मुंहिंजा बच्चा गॾु न आहिनि। आई अगेन से के मुमकिन आहे तव्हांखे या सभिनी खे अनयूजुअल लॻे छा आहे अनयूजुअल, मां सम्झां थो, लेकिन हक़ीक़त इहा आहे मुंहिंजे अंदरि जी फीलिंग्स इहे आहिनि, मां ॿाहिरि बयानु कयूं न कयां, शायदि मां पाण खे अनईज़ी महसूसु कयां। तो अगरि कंहिंखे बुरो लॻो मां सॉरी थो करण लाइ, पर अर्ज़ु थो कयां सभिनी खे, सभिनी वारनि खे, प्लीज़ मुंहिंजी हेल्प कयो इन मामले में, रिगार्डिंग डैट के मुंहिंजी वाइफ, मुंहिंजो लव, मुंहिंजा बछड़ा मूंखे वापसि मिलनि। अच्छा अज़हर तव्हांखे केतिरा बचड़ा आहिनि ऐं तव्हांजी घरवारी जेको तव्हां ॿुधायो पिया त उहो छा लाइ नाराज़ आहे तव्हां? अदा उहो सची ॻाल्हि कयांव, जेकॾहिं मुंहिंजी घरवारी जी नाराज़गी असल में छा आहे, मुंहिंजो हुन सां बेवजह लड़ाई झगड़ो, उहो प्यार में लड़ाई झगड़ो थींदो आहे, लेकिन पर सची ॻाल्हि इहा आहे त मूंखे रीज़न जी सही ख़बर पए न अॼु बि, पोइ उन रीज़न खां पोइ जेका माफ़ी तलाफ़ी चवनि, जेको कुझु चवनि, प्यार में सभु कुझु थींदो आहे, मां हर कुझु करण लाइ तयारु आहियां। सची ॻाल्हि इहा आहे, सही रीज़न जी ख़बर मूंखे बि न आहे त एतिरी नाराज़गी उनजी असल वजह छा आहे, सची ॻाल्हि इहा आहे। बाक़ी थोरो लड़ाई झगड़ो उहो थियो डेफिनेटली, पर पोइ बि मां कुझु बि आहे, मतिलबु मां आई लव हर टू मच। अगरि इहो ॿुधाइजो त तव्हांजी जेका तइलीम आहे उहा केतिरी आहे ऐं स्टार्टिंग में जेके तव्हां जूं जेके तव्हां ॿुधायो पिया त तव्हां MBA बि कई आहे, त उनखे जेके तव्हांजा दोस्त चयो सवेरे ऑफ द रिकॉर्ड पंहिंजी जेके तव्हां ॿुधायो त तव्हांजा दोस्त सुठियुनि पोज़ीशन्स ते हुया, त छा इन में विच में तव्हांखे दोस्तनि हुया न, आहिनि बि, पर मां ख़ुदि सुठियुनि पोस्टनि ते रहियो आहियां, सुठियुनि जॻहियुनि ते सुठा कारोबार कया आहिनि, अहिड़ी ॻाल्हि न आहे। हक़ीक़त इहा आहे त मुंहिंजी वाइफ जी मूंखां सेपरेशन मूंखे टोड़े छॾियो। आई हैड बिन टोटली कोलैप्स्ड एंड दैट वाज द ओनली रीज़न, द सेपरेशन ऑफ माई वाइफ फ्रॉम मी। मुंहिंजे कोलैप्स होण जो वाहिद रीज़न हो, पर पोइ वरी कुझु दोस्तनि हिम्मत अफ़ज़ाई ॾिनी। बहरहाल मां कोशिशि कई आहे, उन कोशिशि में तव्हांजे साम्हूं आहे जेका मूंखे कामयाबी मिली आहे। कोशिशि जो मक़सदु इहो ई आहे त ज़ेब मुंहिंजे वापसि ॾे। मां ज़ेब खे ॾेखारणु चाहियो आहे त ज़ेब जेको थियो सो थियो, प्लीज़ मां यानी छो काफ़ी टाइम ईअं आहे मां फ़ारिग वियुमि, पर मां उनखे ॾेखारणु चाहियां त मां काफ़ी कुझु करे सघां थो तोखां बग़ैर, हालांकि मां कुझु बि न आहियां, सम्झो मूं में साह ई न आहे, त बि मां एतिरो कुझु करे चुको आहियां। अगरि तूं मूंसां गॾु हूंदी त मां डबल आहियां, ट्रिपल आहियां, बल्कि केतिरे सां मल्टीप्लाई कयां, मूं वटि साह बि न आहे। छो तूं अगरि मूंसां गॾिजे त मां अञा अलाए किथे पुॼी सघां थो। सो तुंहिंजे लाइ त इहा ऑनर जी ॻाल्हि हुअणु घुरिजे यार। औलाद केतिरो आहे? 3 3 children. Elder one is my daughter, naming Faryal Larib, and I love her too much. My lovely daughter, she's my lovely daughter. And my first son, naming Ali Ahmed, and my second share, Lion. Second son is Muhammad Umar. Both of sons, not sons only, Sindhi, Chika Sindhi da. बहरहाल मां पंहिंजे बचड़नि मां छा दुनिया जो हर माण्हू लव कंदो आहे, पर मां सिर्फ़ु बचड़नि लव न कंदो, मां उनजी दिलि सां रिस्पेक्ट कंदो आहियां, पंहिंजे बचड़नि जी दिलि सां रिस्पेक्ट कंदो आहियां। सो मां पंहिंजे बचड़नि खे बि रिक्वेस्ट कयां, पापा तव्हां पाण बि, पर पंहिंजी अम्मी खे बि कन्विंस कनि, प्लीज़ कम बैक टू मी यार, कम बैक टू मी, आई नीड यू सो मच, कम बैक टू मी पापा।
अच्छा अदर भाण इहो ॿुधाइजो त गुज़िरियल ॾींहुं तव्हांजी जेको आहे अता तारड़ सां मुलाक़ात थी छा ॻाल्हियूं थियूं छा अर्ज़ु कयां था अता तारड़ सां गॾु साहब ऐड कयो मुंहिंजो पर्सनल रिक्वेस्ट आहे पुछो छो जो यार मां बि ॿुधो आहे ॾिठो आहे मिनिस्टर्स खे पर ही फील्ड मिनिस्टर मतिलबु वफ़ाक़ी वज़ीर बराए इतलात व नशरियात यानी इन लेवल ते अची करे अता साहब जो मूंखे ऑनर ॾियणु मतिलबु मूंखे न हिकु त पंजाब जे अंदरि कोई मिनिस्टर इन लेवल जो मिनिस्टर मूं ग़रीब खे यानी सिंध जे अंदरि कंहिंखे अंदरूनी सिंध के सिंधी खे घुराए करे एॾो ऑनर ॾियणु बिलीव में अगरि तव्हां वीडियो ॾिठो हूंदो त ठीकु आहे न जे नेट वांगुरु मां ॿुधायां थो त ऑफिस में इन थियण सां मूंखे ज़ोर सां हग कयूं हग करे मुंहिंजे हथ खां वठी करे पंहिंजी कुर्सी ते विहारियूं यार मिनिस्टर इन लेवल जो अच्छा सिर्फ़ु मिनिस्टर न मां उनखे ॾिठो आहे तो PMLN जा मतिलबु पुराणा कारकुन न आहिनि पर उनजो जेको फाउंडर आहे नवाज़ शरीफ़ साहब उन सां क्लोज़ रहिया आहिनि मां ख़ुदि ॾिठो आहे उन्हनि खे सो अहिड़ो माण्हू एॾी वॾी ऑनर सां मूंखे मुंहिंजी चेयर ते विहारण ऐं मूंसां ओवरऑल जीअं हलिया आहिनि इवन मिनिस्टर साहब मूंखे गिफ्ट कयो मूंखे मोबाइल उनखां पोइ उन्हनि मूंखे जॉब ॾिनी आहे PTV जे अंदरि बहरहाल मां नथो बयानु करे सघां त मुंहिंजो केतिरो शुक्रगुज़ार आहे सची ॻाल्हि आहे ऐं मुंहिंजो वरी पंहिंजे सभु सिंध वासियुनि खे स्पेशली नौजवाननि खे हिकु रिक्वेस्ट रहंदो त अगरि तव्हांजे ज़हननि में इहो ख़लल आहे न त असां सिंधी आहियूं असांखे पंजाब में वेलकम न कयो वेंदो अदा फज़ूल अथव मां तव्हांजे अॾु एग्ज़ाम्पल आहे त मूंखे सिंध जे कंहिं मिनिस्टर लेवल या कंहिं वॾे माण्हू जे मतिलबु उन जी तरफ़ां काई ऑफर खां पहिरियां या कंहिं हेल्प खां पहिरियां पंजाब जे अंदरां इन लेवल जे माण्हू तरफ़ां सॾु थियो सॾु छा थियो वॾे ऑनर सां घुरायो वियो जहाज़ ते मां लाइफ में फस्ट टाइम ट्रेवल कयो ऐं मूंखे अल्हम्दुलिल्लाह एॾी वॾी हेल्प मिली आहे सो तव्हांजी ॾाढो एग्ज़ाम्पल आहे मां वधीक छा ॻाल्हि कयां त इहो ख़्यालु दिमाग़ मां कढी छॾियो त असां सिंध जा आहियूं त असांखे इहो सोचो पाकिस्तानी आहियूं बसि अच्छा भला तव्हांखे जीअं दोस्त मशहूरु कयो टिकटॉक ते अचानक तव्हांजी वीडियो जेको आहे मिलियंस में अची वई उन दोस्त लाइ छा चवंदो दैट्स मोर इम्पॉर्टेंट देन एवरीथिंग जेका हाणे तव्हां ॻाल्हि कई उहो सभ खां इम्पॉर्टेंट ॻाल्हि अब्बास लाशारी शी इज़ सॉरी दैट्स हाँ इहा आहे दादा मुंहिंजी ख़ुशी चऊं या फ्रस्ट्रेशन जे लेवल चवां जो अब्बास लाशी निकिरी वियो ख़ैर नो प्रॉब्लम दैट अब्बास मूंसां गॾु वेठो आहे अब्बास लाशारी नाले दो जंहिं मुंहिंजो जेको रैंडम चऊं सडनली चऊं हिकिड़ो वीडियो कयो ऐं वीडियो ईअं वायरल थियो उनखां पोइ इहा सॼी स्टोरी आहे सची ॻाल्हि आहे सो आई एम सो थैंकफुल टू हिम पर अब्बास लाइ मां नथो बयानु करे सघां त मां केतिरो शुक्रगुज़ार हुजे छो जो उहो ज़रियो बणियो आहे मुंहिंजो हिस्से पुॼण जो